अस्सलाम वालेकुम। पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। नेक्स्ट एपिसोड जी पूरी कहाणी ऐं मालूमात तव्हांखे ॾींदासीं। दोस्तो तव्हां ॾिठो त कीअं करम खान धोखो करे वियो ऐं मंसूर खान जा माण्हू मारे ऐं इहे निकिरी विया। हाणे अॻिते छा थींदो? अॻिते दोस्तो पहिरियों तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा जीअं तव्हांखे बर वक़्तु अपडेट मिलंदी रहे। दोस्तो हाणे इहे क़ासिम ऐं जाबिर ॾुखियो हथु ईंदा चाकर खान खे, छो त वक़्ती तौरु निकिरी चुका आहिनि, हू पंहिंजो कमु करे चुका आहिनि। हाणे जेको आहे इहा दुश्मनी वधंदी ऐं ड्रामो छो ढिघो हलणो आहे, इहा भॼ भॼां ड्रिक ड्रिकां तव्हां असांखे बार बार ॾिसण वटां किथे न किथे मिलंदी रहंदी। दोस्तो छाजे करे त हीउ ड्रामो मेगा सोप सीरियल आहे, नंढो ड्रामो न आहे जो 2-3 किस्तनि में सॼी कहाणी ख़तमु थी वञे। हाणे जाबर खे वॾी शूट मिली वई आहे, उन खे करम खान उतां भॼाए छॾींदो क़ासिम सां गॾु, इहे हितां निकिरी वेंदा। अगरि अपडेट सुठी लॻी दोस्तो लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कजो। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त ऐं पंहिंजी क़ीमती राय कमेंट सेक्शन जे ज़रिए कमेंट करे ॿुधाए सघंदा।